बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। तो फ्रेंड दुआ आहे परवरदिगार खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। तो फ्रेंड मूं में सप कान्हे साॻे क़िस्म जो हिकु ॿियो गुफ़्तो वताए फ़क़ीर जो। हिकु ॾींहुं ॻोठ ॿाहिरां वाट ते वेठे वताए फ़क़ीर वठी दाहोड़ मचाई। सॼो ॻोठ खणी मथे खयाईं। संदसि दाहोड़ ते ॻोठ अची गॾु थियो। छा खणी ॾिसनि त वताए जे पेर झलियो। पेर में लॻल मामूली ॿॿरीअ जे कंडे ॾे इशारो कंदे पियो चवे, हीउ ॾिसो आसमान वारे जो कहर। हेॾो सेल खणी मूं मिसकीन खे टुंबियो अथई। आयलनि मां कंहिं चयुसि, फ़क़ीर वाट हलंदे का मामूली कंडे जी चोंभ चुभी अथई, उन ते अची आसमान मथे खंयो अथई। भला उन में आसमान वारे जो छा? वताए वराणियो अड़े अदा ही कंडा बि पाण पियो वाट वींदनि खां पखिड़ाए ऐं पोइ असां जहिड़नि मिसकीननि खे चुभाए ऐं इम्तिहान पियो वठे। तव्हांखे कहिड़ी ख़बर आसमान वारे जी आदतनि जी। अवल कंडो चुभाईंदो, जे सब्र कबो त को भालो हणंदो। उन करे रणियूं करे ॿुधायांसि थो त ॿेली मूं में एॾो सहप कोन्हई। मां हज़रत अयूब साबर जहिड़ो किथे, मां त आम बंदो गंदो आहियां। मूं खां लड़ी पासो कर।